जी नाज़रीन सां हिन वक़्तु रोड भरिसां ॻोठ आचर मेतले में मौजूद आहियूं जिते ह्यूमन राइट्स फाउंडेशन पारां हिकु तइलीमी सेमिनार मुनक़द कयो आहे जिते जेको आहे ज़िले इंतिज़ामिया पारां डी साहब बि शिरकत कई आहे ऐं मुख़्तलिफ़ अॻवान बि आयल मौजूद आहिनि। अचो त वधीक इंतिज़ामिया सां ऐं जेको अॻवाननि सां ऐं महिमाननि सां ॻाल्हायूं त हुननि जो हिन सेमिनार जे बारे में वधीक। देखिए, ईद का मौका है, खुशी का मौका होता है। हमारी सबकी कोशिश होती है कि इसमें तमाम लोगों को शामिल किया जाए और हमारे बच्चे तो इसमें सबसे बढ़ के उनकी खुशी का एहसास किया जाता है। तो मुझे खुशी है ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन वालों ने इतना अच्छा प्रोग्राम यहाँ पर अरेंज किया और हमें दावत दी कि हम बच्चों के साथ आकर ईद की खुशियाँ बांटें उनके दर बारे में आऊँ चवंदुसि त हे ॻोठ त मूंखे ज़ाहिरी तौर ते सफ़ा नंढड़ो लॻो पिए, सीपैक जी भर में आहे, पर आऊं जॾहिं हिते आयुसि ऐं हितां जे ॻोठाणनि ऐं ख़ासि तौर जेका ह्यूमन राइट्स जेका कमेटी आहे इलाही बख़्श मेतलो साहब ऐं उनजी जेका ॿी टीम आहे उन्हनि जे काविशुनि सां अॼु हिन गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल जे समूरनि ॿारनि खे ईद जा वॻा ऐं गॾोगॾु टूथपेस्ट ब्रुश ऐं इवन जेको आहे बुक्स कापियूं ॾिनियूं पियूं वञनि। ऐं ज़ाहिर आहे हीअ पसमानदा इलाइक़ा आहिनि ऐं हर माण्हू जी एतिरी इनकम कोन्हे जो पंहिंजे ॿारनि खे ईद जे ॾींहं ते को वॻा वठी ॾियनि या अहिड़े क़िस्म जूं शयूं कनि। त जो ही जेको गवर्नमेंट बॉइज़ एलिमेंट्री स्कूल्स आचर मितलो पहिरियों प्राइमरी स्कूल हो, हिन साल इहो एलिमेंट्री स्कूल थी वियो आहे। अॼु जेकी तक़रीब हिन स्कूल में थी रही आहे नंढे ॿारनि जे हवाले सां जेके ड्रेसिस आहिनि ग़रीब यतीम ॿार जेके आहिनि इहा असांजे मुआशरे जो सिर्फ़ु हिन कम्यूनिटी जेका इहा ऑर्गनाइज़ेशन आहे इन जो फ़र्ज़ु न आहे। इहो मां चवंदो आहियां त हर हिकु माण्हू जो फ़र्ज़ु आहे त उहे जेके बि जंहिं ॻोठ में जे ग़रीब ऐं मिसकीन यतीम ॿार पढ़नि था स्कूल में उन्हनि जी जेतिरी थी सघे मदद करे। मां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियां असां इलाही भाई साहब जो या उन टीम जो जंहिं हिन स्कूल में हिन ग़रीब ॿारनि खे ही ड्रेसिस मुंहिंजे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था आहिनि हिन ॿारनि खे ॾियनि था त इन ॿारनि में इहो चाह पैदा थींदो त बाबा असांजो बि को न को माण्हू आहे वाली वारस जेको असांजी सपोर्ट करे थो। इहो ॻोठ आचर मेतलो में मुस्तहिक ॿारनि में पर तक़रीबन जेतिरा ॿार आहिनि 600 ॿारनि में जेके आहिनि से कपिड़ा कापियूं टूथपेस्ट ऐं जेको आहे सो ॿियो ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां तक़सीम कया पिया वञनि ऐं असां सां गॾु जेके हिन सखर एडमिनिस्ट्रेशन जनाब DC साहब कमिश्नर साहब ऐं एजुकेशन इंतज़ामिया डायरेक्टर जनाब शहाबुद्दीन इंडर साहब ग़ुलाम मुर्तज़ा शाह DO एजुकेशन ऐं TO जेको आहे रोड़ी अफ़ज़ल मुग़ल साहब उहे बि जेके आहिनि से मौजूदु आहिनि। ऐं असां जो जेको वियन आहे त ॾुखी इंसानियत जी ख़िदमत सां गॾु तालीम खे प्रमोट करणु ऐं असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में तालीमी सेमिनार्स ऐं अहिड़ा प्रोग्राम्सनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कंदा रहूं पिया। खां पहिरियां त हीउ हेॾो सारो ज़बरदस्त प्रोग्राम पहिरियों न आहे बल्कि हिन स्कूल में अॻु में बि केतिरा ई प्रोग्राम थींदा रहिया आहिनि जंहिंजो नतीजो इहो आहे त जंहिं महिल साईं मोहम्मद अली मेतलो साहिबु हिते आयो हो त उन महिल 100 खां बि घटि हुई इनरोलमेंट। अॼु उन जे कावशुनि सां 600+ जेको आहे सो इनरोलमेंट थी वई आहे ऐं हीअ हर ॾींहं ते अहिड़ा प्रोग्राम साईं जा वधंदा था वञनि। इन में सॼी महिनत साईं मोहम्मद अली मेतलो साहिब जी आहे पर छोकी हू न अकेले जो कमु न आहे, ज़रूरु हुनजी टीम आहे ऐं हुन डोनेटर्स बि आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी जेको आहे सो हिकिड़ी ज़बरदस्त कावश आहे त जीअं हिन ॻोठ हिकिड़े ॿारहाड़ीअ जे ॻोठ में शागिर्दनि में ऐं ॻोठाणनि ॿारनि जी जेका ईद जूं ख़ुशियूं आहिनि उहे डबल करे छॾियूं आहिनि। बहरहाल फाइनली ऑल क्रेडिट गोज़ टू सर मोहम्मद अली मेतलो साहब। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन मरकज़ी मशावरती काउंसिल पाकिस्तान इन्हनि जेको आहे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन जे लाइ असां जेको हिननि प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे ॾाढो सुठो आहे। उन में जेके हिते स्टूडेंट आहिनि 600 स्टूडेंट आहिनि उन्हनि खे सभिनी खे ईद जे हिसाब सां ईद जा कपिड़ा बि डिस्ट्रीब्यूट कंदा। इहा सुठी ॻाल्हि आहे, जेको ॿार अफोर्ड नथो करे उन खे बि कपिड़ा ॾिना वेंदा ऐं असां वरी डेंटल अवेयरनेस ॾियण जे लाइ कुझु ॿारनि में टूथपेस्ट ऐं टूथब्रश भी डिस्ट्रीब्यूट कंदासीं। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान TV न्यूज़, रोहड़ी।